सिंधु दरिया ते धाड़ो ऐं कारपोरेट फार्मिंग मंसूबे ख़िलाफ़ शहदादपुर में यंग सोसाइटी ऐं सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां जेल चौक खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते धरणे के अॻुवाणनि कामरेड रफ़ीक जखड़ो सिंधु में असांजो साह असां पंजाब साम्राज ऐं सिंध जा वफ़ाक़ परस्त देसी दलाल उन्हनि खे वाज़े पैगाम था ॾियूं त असांखे न कल्ह तव्हांजा के डेम सिंधु ते क़बूल हुआ न असांखे वरी हींअर तव्हांजा इहे केनाल क़बूल आहिनि। केनाल गैर आइनी गैर क़ानूनी ऐं गैर शरई आहिनि जंहिंजी सख़्त असीं मुखालिफ़त था कयूं ऐं मुज़ाहमत था कयूं ऐं पंजाब खे इहो वान था कयूं त सिंध जे हक़नि ते धाड़ा हणणु बंदि करे पहिरीं बि तव्हां धाड़ो हणी असांजो तेल असांजो गैस असांजो कोयलो लुटे रहिया आहियो ऐं रहियलु हो बाक़ी असांजो जेको आहे सो दरिया उन ते बि तव्हां वार कयो आहे। असीं हिन जी मुज़ाहमत था कयूं ऐं तव्हांखे वान था कयूं। अगरि तव्हां चाहियो था त पाकिस्तान सां सिंध गॾिजी हले त वेसा खातियूं बंदि कयो ऐं पंहिंजो क़िबलो दुरुस्त कयो। जी सिंध सोसाइटी जे तरफ़ां ऐं नौजवान छोकिरियुनि जी तरफ़ां रैली कढी वई आहे। जमायत कयूं था अवामी तहरीक सपोर्ट कई आहे। जेको आहे सुल्तानाबाग डेम हुजे या कैनाल जो मसइलो हुजे सिंध जे पाणीअ ते सिंध जे ज़मीन ते सिंध जे तइलीम ते जेका बि का थी आहे असीं उन जा मुखालफ़त कयूं त सिंध सां जेको ज़ुल्म थी रहियो आहे सिंध जो पाणी विकिणी रहिया आहिनि ऐं सिंध पाणी खां सवाइ सिंध दरिया खां सवाइ थी न सघंदी बर्बाद थी वेंदी ऐं असुभिया वारी हालत थींदी। असीं ॿुधाइण थी चाहियूं पाकिस्तान जी एजेंसियुनि खे एस्टेब्लिशमेंट खे इदारनि खे त ख़ुदारा सिंध जे मसइले ते सिंध जे पाणीअ ते सिंध सां हथ चुरान न कयो। जे न त सुभाणे जीअं बंगाल सां तव्हां हालत कई असां सां बि हालत करणु चाहियो था त भले कयो। पोइ जेकॾहिं बंगाल वारी हालत असां सां करणु चाहियो था मुल्क टोड़णु चाहियो था त भले टोड़ियो पोइ भले असांजो दरिया खणो। जेकॾहिं चाहियो था त मुल्क असांजो पाकिस्तान असांजो मुल्क आहे ऐं पाकिस्तान सां प्यारु कयो था असां सां प्यारु कयो था त पोइ ख़ुदा सिंध जे माण्हुनि सां सिंधी धरती सां जेको आहे सो बेवाजिबी न कयो। सिंधु दरिया सां हथ चुरान न कयो। पाणी असांजो हक़ु आहे पाणी असांजो राइट आहे। पाणी खां सवाइ हीअ जेको आहे सिंध माना अधूरी आहे। पाणी खां सवाइ असीं जी न सघंदासीं। पाणी असांजी ज़िंदगी आहे। सो इन करे असीं त कोशिश डिजिटल टीम सां गॾु अला जुड़ियो हिंगोरो शहदादपुर।